Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. ही चाय, ही पत्थर, ही गुलाब जा पन्नू, ही गाड़ो कारो कपड़ो, ही छा मिसरिया छा ना फिटकिया ना बाना मिसरिया ही पेड़ अलाए जाए ही गुजारत थी गुजारत तू बनी न सघंदे के सुगड़ का पुछ जाए लगे तो अब का चोरी कई आ लिखा है ना दातुअ खे 10 अखियूं थई 10 ना कुछ भी ना दातू खानो अड़े तू नौ चोर आई असां चोरन जा भी के उसूल हूंदा आहिनि चोर खां का ॻाल्हि लिकाईंदो कोने को पर ख़बर यो ज़ेवर चोरी कया थी जा न दातू खान यार मुखे गुजारत मिली आ पर गुजारत अलाए छा आहे मुखे समझ में कान थी अचे सदके वञा सुगड़न जे नाले तां पर सॼो जग ॾातू खे बि सुञाणे थो त नाले चढ़ियो चोर आ हे घड़ियूं मूं बि कंहिं ॾाहे सां गुज़ारियूं हूंदियूं हे जेके रुमाल में वेड़ियल शयूं आहिनि न गुजारतूं आहिनि न इहे सवलियूं आहिनि तमामु सवलियूं आहिनि पर तो जहिड़े के किथे सम्झ में ईंदियूं यार दातू खान यार मुखे की ॻाल्हि त सम्झाए यार को तो मुखे जट्टू समझे या वरी को तो मुखे कोरो ठिकर तो चवे यार ही गुजारत न पर मथे जो सूर बणजी वियो मुझे लाए यार तू ॾिस ही आहे छा ओ या शय मिलाए ताड़ो वारी गुजारत 7 टुकर थी वई कीअं भला ॿुधाए त सही आहे छा बलवान कबूल गुजारत तोखे मां पोइ सम्झाईंदुसि पहिरियों मूंखे इहो ॿुधाए त छोकिरी पंहिंजे ॻोठ जी आहे या जंहिं तोखे इहा गुजारत ॾिनी आहे यार ॾतल आहीं सियाणो गुजारत सट में भगई पर छोकिरी आहे पंहिंजे ॻोठ जी पर हा नालो कोन ॿुधाईंदो साईं जेकॾहिं गुजारत सम्झाई तुंहिंजी मर्ज़ी जेकॾहिं न सम्झाई बि न तुंहिंजी मर्ज़ी ॿुधाईंदो साईं कोन पहलवान मल्ल ऐं मोहबत जे मैदान में फ़र्क़ु आहे ये अंदरियूं अड़ियूं न आहिनि मूंसां इश्क ऐं मुश्क जी ख़ुशबू लिकाए बि नाहे लिकी सघंदी अदा ॾातल मिली गुजारत सम्झाए त मां वञा ही ॾिस गुलाब माना त तूं गुलाब जे गुल जहिड़ो आहीं हीअ थई मिसरी माना मिसरीअ खां वधीक तूं मिठो आहीं ही थई पत्थर माना पंहिंजी दिलि पत्थर न कर पर हिन मेण वांगुरु नरम थी नरम ऐं ही थी कारो कपिड़ो माना त रात जी कारी ऊंदाईअ में अची मूंसां मिल बाक़ी रहियो ही ॻाढ़ो कपिड़ो हिन जो मतिलबु अथई त मूंखे जल्द खां जल्द पंहिंजी कुंवार बणाए झल झूठो मरी वियासीं ॿियो छा
ओ भाऊ ॾातल भला ॾे त सलाह मल्ल जो मैदान छॾे इश्क जो मैदान विढ़जे छा भुलिजी बि इहो कमु न कजांइ पहलवान रातू आहे ॾिठो वाठो चोर पर पंहिंजे ॻोठ जे कख ते बि अख कोन रखी अथई गैरत वारो इंसान कॾहिं बि पाड़े में ग़लति क़दम नाहे खणंदो ॾातल खान मां बचल खान जी मानियूं खाई मल्ल पहलवान बणियो आहियां मूं में बि गैरत आहे मूं में गैरत या त मां ॻोठ छॾे वेंदुसि या वरी दग मटे वेंदुसि अदा बचल केॾां वियो आहे? बाबो बचल घर ॾे वियो आहे। अदा मरम असीं हाणे तव्हां खां इजाज़त वठंदासीं तव्हांजे तॾे ते आसीं तव्हां ॾाढियूं हाणे असांखे इज़तूं ॾिनियूं हाणे वञी को माल ऐं ढोर ढगे जो वापार कयूं ॿिली ॻाल्हि त ॿुधो तव्हां पारे चा मुड़ुस तव्हां पके ते अची ढोर ढगे जो वापार था कयो अदा कच्चे में माल त हितां खां सस्तो थो मिले पर ख़बर न आहे धणको आहे या चोरणो आहे हा भाऊ सही था चओ जेको माल पके था चोरी थो थिए हुनजो पेर सदाईं वञी कच्चे में थो गुम थिए बराबरि अदा भले ॿ रुपया घटि बचनि पर ॾचे वारो कमु पाण कयूं ई कान हाणे असांखे ॾे इजाज़त असां हलंदासीं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम बाबा खुश खैरियत वे बाबा वे अल्लाह बचल साईं मां पीर सोरींदो पिया त अल्लाह करे छल अकेलो वेठो हुजे खैर त आहे हा हा बाबा साईं सभु ख़ैर आहे मूंखे तव्हां सां कुझु अकेला ई में ॻाल्हाइणो हुयो चओ सॼणा बाबा साईं मां अव्हां में उमेद रखी आयो आहियां मूं मथां कुर्ब कजो अॻु में ई पको थो करे ॻाल्हि त ॿुधाए साईं साल खां मुंहिंजो झुगो वीरान पियो आहे मूंखे वॾो पुटु पढ़ाए ॾियो बाबा साईं आहे असांखे अलाह जो नालो न को एवज़ अथई न को टको टुकुरो उर्स बाबा ईअं त ॻोठ जो को बि घर मूंखां ॻुझो न आहे सिधो ॿुधाए बाबा इहा इशारनि वारी ॿोली मूंखे कुझु घटि सम्झ में ईंदी थी मुंझाए विधो थी साईं भूरल जे घर में जवान न्याणी वेठी आहे पूरी सुध हथ में त कंहिं भाउ बिरादरीअ संग कोन छिकरायो हा उर्स इहा त मूंखे बि ख़बर आहे त भूरल खे हिन महिल ताईं कंहिं बि राज वारे माइटीअ लाइ कोन चयो आहे पर बाबा धण त धणीअ जो आहे न पर दिलि परदेस आहे बचल साईं मूंखे पक आहे त भूरल वांगुरु कंधु कोन कढाईंदो इहा ॻाल्हि न करो सर बाबा ईमान महिमान आहे भली भूरल मुंहिंजी केतिरी बि इज़त कंदो हुजे पर जे इनकार कयईं त मां छा कंदोमांसि पोइ तव्हां ते साईं काई बि म्यार कोन्हे संगत सिक जा कबा आहिनि पोइ बि अव्हां भूरल सां ॻाल्हाए त ॾिसो जी करे ॻाल्हाईंदोमांसि न चोटीअ जो ज़ोर लॻाईंदुमि मन तुंहिंजो झुगो आबाद थिए पोइ भूरल जेको बि जवाबु ॾिनो तोखे ॿुधाईंदुसि बसि बाबा मालिक आहीं अथई असांजो हीणो हाल हा न हार वेठा न आहियूं रब पाक पुट ॾिना थी नुहर बि ॾी थी अब्बा तू ईदन जो पुट ही न वलण हाँ चाचा फोक फकीर है हाँ तो वलण छड में
यार बचल खान जे बि ताक़त मच्छी पहुचायो था ओॾा दरगाह ते बि था मच्छी पुॼायो। यार मां बि तव्हांजे राज जो मंगणार फ़क़ीर आहियां। कॾहिं कॾहिं ॿ मोराखियूं बि मंगणार फ़क़ीर खे ॾींदा कयो त पोइ फ़क़ीर ई मच्छी वटि वई वञी पंहिंजे बचनि खे खारा। कॾहिं कयो अथव सोचियो अथव? अरे यार चाचा फोग खोड़ मच्छियूं अधा रुगो वियो आहे बांधी ते जीअं ई मोटंदो त मच्छियूं ई मच्छियूं अथई। वाइदो आहे तोसां वाइदो, तोखे दरिया जी मच्छी खाराईंदुसि, खामन वारी सनी सनी मच्छी आहे। तूं पोढ़ो मुड़स ई पोढ़ो मुड़स, अरे हुनमें कंडा जाम हूंदा अथई। बाबा दरिया जी मच्छीअ जो हाणे फोग फ़क़ीर खे आसरो ॾेई जान थो चढ़ाई पई। असुल ख़ुदि तो जवाब ॾे त फोग फ़क़ीर मच्छी कान मिलंदई। अरे यार चाचा फोग फ़क़ीर अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे यार। यार ही मच्छी तुंहिंजे खाइण जहिड़ी न आहे। अबा जेकॾहिं वाकई इहा ॻाल्हि ईअं आहे त पोइ बाबा ए खॾा ए खुॿा ए खामा विया काॾे कोन्हनि। कुड़ी कुल्हे ते अथई मूंखे पका त तूं दरिया जी मच्छी मारे आयो। बाबा मुंहिंजो बि फ़क़ीर जो अर्ज़रो अथई, हाणे मच्छी बुखे ॾे त वञी बचनि खे खारायां। ओ चाचा फोग फ़क़ीर ही तुंहिंजे बच्चनि जे खाइण जहिड़ी मच्छी न आहे। मन चाचा सन्ही मच्छी आहे, रुगो कंडा ई कंडा अथसि। अबा वलण नाराज़गी छो थो ॾेखारी बाबा? या तुम्हारी जेका मच्छी आहे न या पाण वटि ई रखो। वाकई नंढी आहे वॾी आहे जेका बि आहे इहा तोखे मुबारक हुजे। जेकॾहिं न बाबा तव्हां राज वारा सां राज़ी आहियो त बाबा असां करोड़ रुपया कमायासीं, रुगो नाराज़ न थियो। बाबा मां मंगणार फ़क़ीर आहियां न, कुर्ब सां ॿधल आहियां। मूंखे का मच्छीअ जी बुख कान्हे, मूंखे कुर्ब जी बुख आहे बाबा। अरे मामा फोग मां कावड़ किथे थो कमां, फ़क़ीर माण्हू मां छाजी कावड़ कंदुसि। ओ चाचा तो जहिड़े मखण माण्हू खां मच्छी प्यारी कंदुसि पिया। वाह अड़े चाचा वाह, वाह जो सुञातो थी वलण खे। कमाल है यार चाचा। बाबा मुझे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, इन डंड में नड़ो लाहे मच्छी छो नथो मारे? रुगो था पिया बाबा डंभरा फत कर। ओ चाचा तुम्हारी ॻाल्हि सची आहे, डंड में त वॾी वॾी मच्छी आहे, पर यार हू खान ठीको खयो आहे। असांजी हुते किथे थी हले ऐं कंहिं बि माणे खे हुते मच्छी मारण ई कोन था ॾियनि। बाबा खाननि जो डंड सां कहिड़ो वास्तो? ये डंड त कुदरती आहे। छाजो ठीको, छाजी ॻाल्हि, छाजी विरासत, छाजो वाइपो? बाबा तव्हां मुहाणा आहियो, मछड़ी बछड़ी मारे पंहिंजे बच्चनि जो गुज़र त कंदव न। छा कयूं चाचा फोग, गरीब राज आहियूं, दिकर थाबल में आहियूं, न त कॾहिं बि असांजे पाणी ते फेरा लॻाई न आहिनि। यार तूं त को सफ़ा चरियो, कहिड़ो इन्हनि खाननि जा चौकीदार पहिरो ॾींदा आहिनि डंड ते। तूं हीअं कर, संझे खण नड़ो वञी डंड में लाहे, जीअं जो सुबुह थिए न मच्छी कढींदो कर। चाचा फोग डंड में त को माण्हू लहे ई नथो। अलाए किथां इहे खाननि कोन खान, अलाए किथां हिननि वागू पकड़े डंड में विझो आहे। वो तो यार हेफ़ आहे तव्हां ते। तव्हां त बाबा मोड़े जो औलाद आहियो, हाणे हिननि भागुन खां था ड्रिजो। घर वॾी ॻाल्हि करे छॾी वलण। बाबा जेकॾहिं इहे न तव्हांजा हाल रहिया पोइ त बाबा इहे खॾूं इहे खुॿा इहे बि खसिजी वेंदव। पोइ वरी हीअं कजो जो मार्केट मां मुल्ह जी मच्छी वठी इहा रोज़गार कजो। हाणे हलां मां माशा। भुरल, ओ बाबा भुरल, आहीं घर में? हाँ दा आयो आयो अचां पियो। अम्मा हंधि विछाए वठ, मूंखे लॻे थो त अधु बचल आहे, वठी थो अचां। हा बचल कुछ चाह तो चङो भलो, ॿियो सभु ख़ैर। अच्छा हले हले।
अमा ॿ कोप चांहि जा त ठाहे वठ। अदा बचल कबूल जी दांत कोन खणी आयो है न? न भुरल न न मां हिकिड़े कम सां आयो आहियां। अदा बचल को कम हुयो त न्यापो करियां, मां पाण हलियो अचां, तो छो तकलीफ़ कई? बाबा भूरल जे ॻोठ वारनि जी भलाईअ लाइ पंधु कयो बि त हींअर मां लांझो त कोन थी वेंदुसि न। ताक खाली पई आहे, बाबू बचल खान किथे आहे? मूंखे लॻे थो त शहर निकिरी वियो हूंदो साईं ख़ालिसा सां गॾु। जेकॾहिं हिते हुजे हा त उताक ते वेठो हुजे हा। पहलवान मल्ला ई मोहब्बत जे मैदान में फर्क आहे। ये अंदरियूं अड़ियूं न आण मूंसां। इश्क ऐं मुश्क जी खुशबू लिकाए बि नाहे लिकी सघंदी। सच तो चए दादू खान, जेकॾहिं राजवरन खे ख़बर पई त पोइ अबू बचल खान जे नंढे लाइ खां मूंखे पुटनि वांगुरु पालियो आहे, छा सोचींदो? माण्हू मेणा ॾींदसि, चवंदसि त कबूलो बेदीदो आहे, हिन राज में रहण जहिड़ो न आहे। न कबूला न। किथे आ बचल खान? बचल खान किथे आ? किथे आ बचल खान? एही ठिकावण ते बचल खान किथे आ? चाचा लीमा खान, बाबा जॾहिं मां उताक में आयुसि त उताक ख़ाली हुई, पर थियो छा आहे ख़बर तो पए? अच्छा लीमा, हल त घर था हलूंसि, वॾेरो बचल खान घर हूंदो, उते था दाहा ॾियूंसि। हल चाचा लीमा खान, ख़बर कान मसलो छा आहे? यार मूंखे बि त ॿुधायो न, मूंखे बि त ख़बर पए न, थियो छा आहे? छा थियो आहे? तोखे छा ॿुधायां? जिन जे वाछुनि मां खीर थो वहे न, उहे था असांजी बेइज़ती कनि। हा अदा लीमा, ही राज असांजे रण खां हाणे वियो। तूं रुगो भाऊ बचल खे अचण ॾे, पोइ ॾिसजां न, ईअं लॾे कोन हलंदासीं, ॻाल्हि में मज़ो न रहंदो। हा चाचा, तव्हां ॿई गॾे वञण जी ॻाल्हियूं छो था कयो? ॿियो न त छा, ॻोठ जा सभु नंढड़ा ॿार असांजी बेइज़ती था कनि, ॻोठ में कहिड़ो नक खणी हलंदासीं, अहिड़ी थी कावड़ अचे। चाचा ख़बर कान, बाबा तव्हांखे कंहिंजे छोकिरे बेइज़तो कयो आहे? इन उर्स वारे पुट, ॿियो असांजी केरु बेइज़ती कंदो? उठ जे लेॾण जेतिरो कोन्हे को इहो। चाचा लीमा खान, बाबा चाचे उर्स जा त ॿई पुट अशराफ आहिनि, हू तव्हांखे बेइज़तो छो कंदा? बाबा हू त ॾंदो गाणे बि न आहिनि ॻाल्हाईंदा। वॾे पुट लाइ केरु थो चवे, इहो जेको उर्स जो नंढड़ो पुट न आहे पिस्तड़ी, इन असांखे बेइज़तो कयो आहे, जेको मां जे मोए खां पोइ मामाणनि वटि रहंदो आहे। अहिड़ो टिणक शरारती आहे जो काके आसूदे मल जे साम्हूं असांखे बेइज़तो कयो अथई। बाबा हू त आहे सफ़ा बा, पर तव्हांखे चयो छा था? चयो छा? जेको चई वियो न, उहो घणो कुझु चई वियो आहे, ऐं उहो सिधो सिधो अधे बचल खान खे ॿुधाईंसि। हा भाग भला हुयसि जो अधे लीमे खां भॼी वियो, ॾाढो पोयां लॻो मांसि, पर मूंखे पेर में लिफ हुई जो पुॼी न सघियो मांसि। जे हथ अची वञा न त अहिड़ो निपोड़ियासीं जो अहिड़ी थी कावड़ अचे जो। भाऊ ख़बर आहे, रुगो बचल खान जी मयार लायूं, जे उस खां इज़त जो पलांद वठी थो ॾे त ठीकु आहे, न त राज सां भत बिरादरी पंहिंजो कोन्हे को। हा अदा लीमा, हल त हलूं हाणे दुकान ते, कमु बि कढणो आहे। अचण दे अधे बचल खान खे, बाक़ी इहो काॾे वेंदो उर्स, इन खां पाप पाणी पाण ई वठंदासीं। हा हलो अदा लीमा, हल अहिड़ी थी कावड़ अचे।
बस 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 हल हल दातू नालो अथई न? हा दातू नालो आहे मुंहिंजो। चओ कहिड़ो कमु अथई? मां तोखां सिर्फ़ इहो थो पुछां त तूं मूंखे सुञाणी थो? हा सुञाणाए थो। न अड़े कोन थो सुञाणी। जेकॾहिं सुञाणी हा न त करम खान खे झुकी सलाम करी। सलाम सो बि तोखे, वो बि झुकी। दातू ॾहेसरनि खे सलाम कंदो आहे। तो जहिड़े साथ हथ मिलाईंदे बि हथनि खे हया ईंदो। अड़े ॻाल्हि ॿुध, करम खान सां थो ॻाल्हाईं या कंहिं नथू खेरे सां? लॻे थो त तोखे मुंहिंजी हैसियत जी ख़बर कोन्हे। ख़बर आहे मूंखे तुंहिंजी। अॼु खां 15 साल पहिरियां तोखे चढ़ी घुमण जे लाइ लुंडो गॾा बि कोन हो। ऐं अॼु तो वटि कार आहे, बंगलो आहे, 200 एकड़ ज़मीन बि अथई। ख़बर न आहे त तोखे इहा दौलत जी देग आई किथां अथ? तूं पाण खे एॾो मुड़ुस माण्हू थो सम्झी? चोर चोर जा पुट। हथ कढ। मां चवां थो हथ कढ। मां तोखे ॿुधायां त तूं केतिरो इज़त वारो आहीं। मूंखे तो चोर चई? वॾो चोर त तूं आहे जेको ग़रीब अवाम जे हक़नि ते धाड़ा हणी किरोड़े इकट्ठे कया अथई। मां त पंहिंजी तरफ़ां हिकु रिढ बि चोरी नाहे कई। छा जोड़े? छाजो मूं अवाम जे हक़ ते धाड़ो आयो आहे? सभु कुझु मूं पंहिंजी महिनत सां ठाहियो आहे। आओ आओ सभिनी खे ख़बर आहे त तूं कहिड़ी कोडर हणंदो आहे। राज जा वोट खपाए वॾो माण्हू थियो आहे। रईस करम खान पंहिंजो रस्तो वठ। असां सिर्फ़ फिरनि जे साम्हूं न ईंदो कर। मां वोट विकिणंदो न आहियां। राज वारनि खां वोट वठी पंहिंजे सरदार खे ॾियारींदो आहियां। मोट में सरदार खां नौकरियूं वठी पैसनि ते विकिणंदो आहीं। ठेकेदारनि जे नाले ते ठीका खणी कमीशन वठंदो आहियां। कमीशन घणनि ग़रीबनि जे बने ते कब्ज़ा कया थी। मूंखे सभु ख़बर आहे तुंहिंजी। दातू जेतिरो ॻाल्हाईं थो न उन मां लॻे थो त तुंहिंजा ॾींहं पूरा थी चुका आहिनि। मरणो हर कंहिंखे आहे। मुंहिंजो रब साईं में एतिरो ईमान आहे त जेकॾहिं दातूअ जो मौत थियो न कंहिं मुड़ुस माण्हू जे हथां थींदो तो जहिड़ा 10 ॼणा बि गॾु थियनि न त बि दातूअ जो वार बि विंगो नथा करे सघनि। अड़े तोखे मारण को मसलो ई न आहे। पर करम खान तो जहिड़नि निधणकनि खे मारींदो कोन। तो जहिड़नि खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ करम खान लगाम विझंदो। पोइतो वारी अरडाई जेका आहे न आसमान ॾांहुं उॾामी वेंदी ऐं तो वारो कंत करम खान जे कदमनि में हूंदो। गरीब जो ॿार ई 11,000 बिजलीअ में हथ न विझ सड़ी कोयलो थी वेंदे। कोयलो भला जे जिद थो करी न करम खान त
पहिरियों तूं पंहिंजी ताक़त खे आज़माए। मां मुड़ुस माण्हू आहियां, मुड़ुस माण्हू। पहिरियों वार न आहियां कंदो। झुकाए ॾेखार दातूअ जो कंध। दुनिया ॾिसंदी त कीअं थो करम खान जो कंध दातूअ जे कदमनि में किरे। ॾिसूं था दातू त कीअं थो करम खान जे कहर खां बची बुछड़ो करे मारींदोसांइ त जीअं बचल जूं अखियूं खुलनि ऐं उनखे ख़बर पए त सरदारनि सां मुखालफ़त करण जो अंजाम छा थींदो आहे। मोहब्बत मीरास असांजी